बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। जमाअत अहले सुन्नत व जाहि जलसा है। अल्लाह पाक की याद की उन्हनि जा उर्स मुबारक उन्हनि जे विसाल जे ॾींहं मुबारक ते उन्हनि जे यादगिरियूं करणु ऐं हिन भटकल अवाम खे उन्हनि जूं दीन वारियूं अल्लाह जे महबूब जे मोहब्बत वारियूं ॻाल्हियूं ऐं जेके रब जूं करामत मिलियनि कराम मिलियनि इज़त मिलियनि उन जे बयान करण जे लाइ ये महफ़िल रखी वेंदी। अॼु असां इहे महफ़िल में गॾु आहियूं हज़रत क़िबला से मखदूम बिलावल शहीद ते कोई रहमत हासिल करे उन्हनि जो उर्स मुबारक आहे उर्स मुबारक में 500 अरिड़ों आहे 500 वरिह 5 सदियूं गुज़री वयूं आहिनि 18 साल ॿिया इन में दुश्मन कोशिश कई हूंदी ऐं कंदा हूंदा रवायत इमाम जो आहे दोहा शिरका जॾहिं असां वटि प्रूफ मुहद्दिसन जा मुहद्दिसन खे ना सम्झो अलाए को सम्झो छो हाणे असांजो आवाम दीन जो इल्मु पढ़े ई नथो क़ुरान पाक पढ़ण बुलाए मदरसे में पढ़ण बुलाए जेको मस्जिद जी ख़िदमत करे सो मुल्ला सो दीन जो इल्मु निकिरी वियो आहे। मुहद्दिस हिकिड़ी हस्ती आहे जंहिं वटि क़ुरान ऐं हदीस जो इल्मु आहे ऐं उन वटि वॾी ॻाल्हि आहे मुहद्दिसन जा असां वटि दलील पिया आहिनि। हिकिड़ो त मुहद्दिस आहे सरकार जो इस्म पाक उन जी ज़बान हलंदे हलंदे रुकिजी वेंदी। सुभान अल्लाह। सबक़ काथे ॾींदो हो मदीने शरीफ़ में रोज़े शरीफ़ जे आगे हरम शरीफ़ सुभान अल्लाह। एक कटकी है इंद्री जी ॻाल्हि आखिर करे थो या जान कोई सभु यादि न आहे पोइ कॾहिं कॾहिं छा करे अञा रोज़ो मुबारक ठहियल हो महबूब जी मज़ार अरवार मुबारक ज़ाहिर ज़िंदगी पोइ रखी रखी उठे गिटो वञी महबूब जे मज़ार मुबारक जे इन नूरानी मिट्टी मुबारक ते रखी सुभान अल्लाह। मां सम्झा थो न सम्झो था सुभान अल्लाह। अॼु त बाबा कहे रोज़े ते वञ कहे अल्लाह वाले ते वञ पर उहे त परे थिया मदीने शरीफ़ में बि विढ़नि था त पजे थो रे ॾिसो बि न सुभान अल्लाह सुभान अल्लाह बाबा छो न ॾिसो त शिरक आहे हो मुहद्दिस आहे हे हुन जे दर्जा नौकर में न सुवनि एॾो वॾो हिकिड़ी हस्ती आहे सुभान सहाबा किराम खां हुन जेको आहे इल्मु हासिल कयो आहे डायरेक्ट ऐं इमाम बुखारी साईं इमाम जाफ़र सादिक जहिड़नि हस्तियुनि हुन खां सबक़ पढ़िया आहिनि उन जो मिसाल ॿुधायां पोइ छा करे हीअं उथी गिरदो वञी पंहिंजो रुख़सार मुबारक रोज़े मुबारक जे नूरानी मिट्टी मुबारक ते रखी हीअं करे पोइ घड़ी खां पोइ अचे पोइ पुछनि सही हीअ छा थी गिरदो मुबारक रखी मोड़ रखी ॿी न साईं को सजदो करण कोन वियो आहे मदीने जे साईं जे मज़ार मुबारक खां मदद वठण वियो सुभान अल्लाह। साईं जा तवाक़ात पढ़ियल हूंदा सुभान अल्लाह। मदीने जे साईं जे मज़ार मुबारक खां मदद वठण वियो आहे असहाबनि खे पढ़ उन्हनि महबूब जे कपिड़नि मुबारक खां मदद वरिती उन्हनि सरकार जे बारनि मुबारक खां मदद वरिती उन्हनि महबूब जे मिट्टी मुबारक खां मदद वरिती मुंहिंजा सोना उन्हनि सरकार जे हर निशानी खां मदद वरिती छा उन्हनि जी ॻाल्हि कजे हता के कब्र में बि महबूब जो निशान खणी विया के चादर खणी विया के वार मुबारक खणी विया जो कब्र जी मुसीबत कोई न टारे पर असहाबनि जो अक़ीदो ॾिस उन्हनि खे पक ई मदीने जे साईं जी बरकत ते मिलंदी अल्लाह चई वेंदा सुभान अल्लाह। अल्लाह इहो अक़ीदो अॼु काथे आहे इहो अक़ीदो अहले सुन्नत वल जमाअत सुभान अल्लाह। उन
वटि मदीने जे साईं जो फैज़ आहे जनरल महबूब जी सूरत जो बि फैज़ आहे त मदीने जे साईं जे सीरत जो बि फैज़ आहे त रहमत जो बि फैज़ आहे कसम आहे जीअं महबूबनि उहो वंड वंडियो आहे अॼु उन जा नाइब ग़ुलाम बि ईअं वंड वंडनि था हिकिड़े भेरे हज़रत सैयदना अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ कयो त सरकार हथरा मुबारक खणे थो सिंज मुटी था पवनि आङो खणे थो चंकची थी था पवनि न्यापा करे थो वण पाण पटिजी था अचनि निकाह करे ॻाल्हाए थो बोल ॿोहूं ॻाल्हाइनि थियूं ऐं मुसीबतूं करी थियूं वञनि काफ़िरनि जे वॾो फतहूं थियूं मिलनि हे त तुंहिंजे मुंहिंजे महिरबानी आहे पर तुंहिंजी रिसालत क़यामत ताईं हलंदी तुंहिंजी उम्मत क़यामत ताईं हलंदी साईं पोइ कीअं कंदा पाण फरमायो मुंहिंजे उम्मत जा मुत्तक़ी जॾहिं बि दुआ घुरंदा रब इहा महिरबानी कंदो सुभान अल्लाह आज मैं के वारो मुबारका उर्स मुबारका या का नंढड़ी ॻाल्हि कान्हे पंज सदियूं गुज़री वयूं आहिनि अॼु बि ख़लक़ चइजी वई अॼु बि माण्हू अचनि था पिया माण्हू जेके आहिनि वॾे मतिलब वारा थींदा आहिनि माण्हू मतिलब ॾियो या माण्हू जॾहिं मतिलब कंहिं न हूंदी त इहे कॾहिं ईंदा जॾहिं हिननि खे को फ़ाइदो मिलंदो हे दुकान त कोन्हे हे का बाज़ार त कोन्हे हे बर में बाज़ार हिननि जे करे थी थियूं वञनि पर इहे बाज़ार उन्हनि खे ॻोठ में आहिनि मानियूं उन्हनि खे ॻोठ में आहिनि भत उन्हनि खे ॻोठ में आहिनि रोशनियूं उन्हनि खे ॻोठ में आहिनि पर हे अलाह वारा ॻोठ में न आहिनि हे रोज़ा ॻोठ में न आहिनि जिथे हे रोज़ा आहिनि उते पंध करे अचनि था रुॻो पंध करे नथा अचनि जे पंध करे अचनि था ऐं उन्हनि खे चवनि था छो त अहले सुन्नत वल जमात जो यकीन आहे त जेके अलाह में उनजी मोहबत में फना थिया मदीने जे साईं जे इश्क में फना थिया उन्हनि जो हे पर्दो आहे उन्हनि जो रूह रब वटि हाज़िर थिए थो पर छा हिकिड़ो ॿुढो जहान आहे जो ईअं सम्झो था ॼण ज़िंदा वेठा सुभान अल्लाह अचनि था मन मुराद पाए वञनि था मंगा सुना हिन हलाए मौक़े ते घणी देर मां करणु नथो चाहियां पर तोखे चंद हक़ीक़त ॿुधाइणु चाहियां थो उन मुर्शिद कामिल जा लफ़्ज़ ॿुधाइणु चाहियां थो जंहिंजो अॼु बि फैज़ वठिजे थो मां अॼु तव्हांखे ॾाढी ॻाल्हि ॿुधायां थो मुंहिंजे साईं जी जमात किथे किथे आहे हाणे त साईं किथे रोड ठही आहे रोड किथे काठे जे फ़क़ीर साईं थर जे फ़क़ीर सिंध में सभई फ़क़ीर जित किथे ये मञण वारा हथ चुमण वारा ग़ुलाम या का हस्ती हुंदी जे कर कर को मोकिलींदो न सुभान अल्लाह पर हिकिड़ी ॻाल्हि यादि कर हिकिड़ी गवर्नमेंट दुनिया जी जेको बि नौकरी करे उनखे जॾहिं रिटायर करे त उहो पेंशन जे सिर्फ़ पर जेको अल्लाह जे महबूब जे दीन जी नौकरी करे जहां छॾे वञे त बि रब रिटायर न कंदो अथसि सुभान अल्लाह तभी उनजो फ़ैज़ लॻो आहे उनखे भिटाई साईं सुञातो चयईं त सारी राति सुबहान जागी जन यादि कयो उन्हनि जी त अब्दुल लतीफ़ जॾहिं मिटीअ में लथो मां सुभान अल्लाह कहिड़ो न हिकु सलाम अची त उन्हनि सुभान अल्लाह मुंड खां वठी कोशिशूं हलनि थियूं पियूं अॼु बि उहे माण्हू वेठा आहिनि छो था वञूं केॾांहुं छो था वञूं अल्लाह वारा ज़ाहिरी हयाती में आहिनि त बि छो था वञूं के रोज़नि ते आहिनि त बि छो था वञूं ज़बान में लिफ़ा पइजी वञनि सयजअलु लहुम रहमान वुद्दा अल्लाह हुननि जी मोहबत दिलनि में पैदा कई आहे ॿिया था माण्हू अचनि सुभान अल्लाह अलाह हिकिड़ी ॾाढा सुभाणे अल्लाह जेकॾहिं 8 10 ॼणा 15 ॼणा 100 ॼणा कंहिं ॻाल्हि जी
खे शायदि ॾियनि उहो बि को न वञे उहो पंहिंजी क़िस्मत खे अच्छा नंढे हूंदे खां बि माण्हू दरगाह शरीफ़ ते अचनि था सुञाणो था पिया अॼु हिकिड़ो गाॾी क़ौम जो आयो साइकिल ते नंढो ॿार बि गॾु हुयुसि उन अजब ॻाल्हि कई तार शरीफ़ पातल हुअसि मां तो कान सम्झो आहे मूंखे चई त कहिड़े जे पासे गाॾी मां हूंदो असां त तोखे कोन था सुञाणूं साईं जी जमात खे सुञाणूं तूं भला नओं फ़क़ीर थियो आहे चए साईं मां जे फ़क़ीर थियण जो वाक़ियो ई अजब आहे कीअं चई मूंखे हिकिड़ो पुटु हो वो ॿुॾी वियो मां चरियो थी पियुसि पुटु हिकिड़ो पागल थी पियुसि सुना हाणे ॻाल्हि ॿुधा हज़रत महबूब सुभाणे बादशाह पीरनि जो पीर बच्चा प्यारा आहे न ये तो असांखे प्यारा आहे अल्लाह माण्हुनि खे वधीक प्यारा आहे जो त हो त वॾो ख़्याल कंदा आहिनि हक़ हुक़ूक़ जो कंहिंजे बात जंहिं महिल बि पुटु ॼमंदो हुन दुआ जे लाइ खणी रहा अॻ में हथ मुबारक में खणी फरमाईंदा बजंदा सुभान अल्लाह सोना साईं पुटु आहे दिल जी ख़ुशी आहे दिल जो मेवो आहे का दुआ कर वॾी हयाती माणे आखिरो ॿुढड़ो थिए बचा थियसि पाण फरमायो इहो मुंहिंजे मालिक जी मर्ज़ी आहे पर उन ॾिनो आहे सुभाणे जेकॾहिं मोटाए न पए त मां काबीदसि इन्हनि जे जुती में पेर न पवंदो भले नमाज़ूं पढ़ूं भली रोज़ा रखूं भली शरीयत ते हलूं पर इन्हनि जे हर अमल में जेको अल्लाह सां इश्क़ आहे मदीने जे साईं सां इश्क़ आहे इन्हनि जी निमाज़ अलॻि इन्हनि जा रोज़ा अलॻि इन्हनि जो जाॻण अलॻि इन्हनि जो ॻाल्हाइण अलॻि इन्हनि जो खाइण अलॻि इन्हनि जो सुम्हण अलॻि इन्हनि जी हिक हिक शइ अलॻि आहे उहा सभु अल्लाह मुंहिंजे महबूब जे महबत में हीअं सॼी जी सॼी हीअं रती पती मुंहिंजा दर्जा बि थो अल्लाह इम्तिहान को बचाए कि पागल थी वियुसि कॾहिं हेॾे घुमा कॾहिं हेॾे घुमा दिलि खे कलाम न अचे सफ़ा चरियो हुउसि इन में साल खण गुज़री वियो इन कैफ़ियत में बसि हर को पहिरीं सम्झाईंदो हो पोइ हर को रहम खाईंदो हो चए हिकिड़ी राति ख़्वाब थो ॾिसां ख़्वाब अल्लाह वारनि जा ॿिया ख़्वाब मोमिन जा ॿिया मोमिन जो ख़्वाब नबूवत जी चालीह मती तुंहिंजा असांजा ख़्वाब दुनिया वारा पर असां ख़्वाब में अल्लाह वारो ॾिसूं त उहो त सचो आहे हा ॾिठो कहिड़ो ॾिठो हलिया अचो साईं हलिया अचो फ़क़ीरनि जी कचहरी आहे सभु हिक ॿिए खे गोॾे गोॾे ते रखी वेठा आहियूं कंहिं सभ में खड़े हो गए महमूद आया सही थोरो साईं जन साईं अब आप दो ना इंतजार में बैठा है वो साजा उलमा ते बैठा है तो खुदा करे चुप करे ना साईं वालो बच्ची पर मां भी चुप कया तो जैसे साईं वन दुआ करा सुभान अल्लाह इंशाअल्लाह ताला दुआ थींदी बेड़ा पार थींदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ चईसर ख़्वाब ॾिठो में त हिकिड़ो बाग आहे उन में ज़ैतून आहिनि उन में अंब आहिनि राह जे किनारे ते आहे जे मां उन में बीठो आहियां अञा ॾिसां त हिकिड़े ज़ैतून जे वण में ॿ तोता आहिनि यानी ॿ मिठू आहिनि अॻे हूंदा हाणे वीचारा भुली विया माण्हू भॼी विया लॻो नंढे रूस खां पधिरो करे सियारे में अचनि था उन्हनि खे असांजी सभु बर्बादी थींदी वञे जे मां तो ये पकड़िया सुभान अल्लाह खड़ा मां हथ में धोकर मुंहिंजो हथ लॻो थो ऐं तोता बि गायब थी विया मुंहिंजो ख़्वाब गुम थी वियो वरी पर कुदरती मुंहिंजे दिलि ते इहे जीअं हाणे मींहुं थो पए ज़मीन करे थी न ईअं मुंहिंजे दिलि खे हाल थियो चई कुझु वक़्तु खां पोइ वरी ख़्वाब ॾिठुमि चई हिकु ताज पातल असांजे मुर्शिद जी निशानी आहे या मुर्शिद जी निशानी सजण जी निशानी सीने में लिकाया सजण
निशानी हे त मुर्शिद काबिल जी निशानी आ असां के टोपी न चवंदा आहियूं असां के ताज चवंदा आहियूं पर जेकॾहिं को बेअदब या को जाहिल या को जट या को अहिड़ो बेख़बर कहिड़े क़िस्म जो गुफ़्तगू कढंदो आहे असां सम्झंदा आहियूं त असांजे दिलि ते को पथर वञे असांजो हाल थी वियो पोइ चई हा बात अथसि कि मां त साईं बादशाह अॼु जी कोन ॾिठा रूमाल छो वेड़ियल अथसि बीठो आहे मां बीठो आहियां साॻो बाग आहे पुल आहे मांखे जेको झोली जल उनजी बि झोली हीअं आहे अल्लाह वारे जी हीअं चए हीअं करे ॾिसां त ॿधो ताक़त मांखे ॾिठो के उन्हें को फौरन मुझे घरवाली के पेट जो वो पुट जायो वरी पेट जो वरी भी पुट जायो उहे ॿ पुट आहिनि जेके मां ख़्वाब में ॾिठा हाणे मां फिरंदो पियो वतन सही हा जूई काथे आहे मुंहिंजे महबूब जी इहा काथे अंगण इहा दरबार काथे आहे जिथे पुल बि आहे त बाग बि आहे उन बाग में ज़ैतून बि आहिनि उन में हे बि आहिनि चए हिकिड़े दफ़े हितां ईअं लंघा पियो पुल सुञा अथमि बाग सुञा अथमि पोइ सुञा अथमि त इहा महिरबानी मशहूरु वारे दुनिया के माण्हुनि जे दिल में भी रब जे हुकम सां या मोहब्बत ॾिनी वेंदी आहे मुंहिंजा सोना याद रख थी थो सघे दुनिया जा इलाज डॉक्टर कढी अखि जी बीमारी हुजे ठाहींदई कन जो सूर हुजे ठाहींदई हथ भगर हुजनि ठाहींदई पेर टंगू भगर हुजनि ठाहींदई सावल हुजे ठाहींदई दिल जो ऑपरेशन कंदई पर याद रख हिन दिल जी पाकाई करणी हुई त अल्लाह वारे जे हथ ते थींदई सुभान अल्लाह हिन दिल खे जेकॾहिं मदीने शरीफ जे मुंहुं थींदो त रब जे दोस्त मटक थींदो सुभान अल्लाह हिन दिल खे जेकॾहिं को अल्लाह जे इश्क जो ज़रो मिलंदो त इहा ख़ैरात अल्लाह वारे मटक मिलंदी सुभान अल्लाह वस्बिर नफ्सक मअ الذين يدعون ربهم بالغداة والعشي अल्लाह फरमाए थो ॿध वञी उन्हनि वॾे प्यारनि सां पाण खे जन खे ॾींहुं राति मां रब यादि आया उखड़े में हमें मांखे यादि था कनि सुभान वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदा व क़ियामा तव्हां जूं रातियूं निंड आराम में दुनिया जे ख़्यालात में सुख जे लाइ गुज़रनि हुननि जूं रातियूं हुननि जा पासा रब जे लाइ रातियुनि जो उथंदे जागंदे सजदे ऐं क़याम में गुज़रनि सुभान हे आम माण्हू दे बि आम माण्हू न आहिनि हिन जो शान वियो आहे मुंहिंजे मुर्शिद कामिल फरमायो त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जा साईं जमाल बा कमाल रब्बुल इज्जत जो आमीन सुभान अल्लाह अल्लाह जा अनवार नशरा हुजनि रब जे कुदरत जा राज़ नशरा हुजनि त उहो मदीने जो साईं आहे जे रब जे गुलाम दोस्त जे पानी में इहा परवाज़ नसीब थई ऐं इहा ज़ियारत नसीब थई को त खुश नसीब आहे सुभान अल्लाह पर हुजूर पुरनू सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जमाल का बा कमाल खे ॾिसणो हुजे त पोइ औलिया सबूर जे चेहरे खे ॾिस सुभान अल्लाह आखिर जी तैयार
उर्स मुबारक हो हज़रत क़िबला साईं शफ़ीक़ुर रहमान साईं जन वटि असांजे कॉलेज पढ़ण जो टाइम आहे। असां हुते साईं वटि सुबुह जो हाज़िर थींदा हुआसीं, आज़ाद हूंदा हुआसीं। साईं बादशाह थींदा जंहिं साईं बादशाह जी जीप आई ॿाहिरि बीठी, मां बि उन महिल बस ते आयो हुउसि, लही बीठुसि। अल्लाह ताला रहमतूं फरमाए मुजाहिद अहले सुन्नत व मुजाहिद मिल्लत अहले सुन्नत जो ख़तीब, अहले सुन्नत जे अक़ीदत के दिफ़ा करण वारो, अहले सुन्नत जे अक़ीदत के फैलाइण वारो, अल्लाह के महबूब जे मोहब्बत जा सबक ॾियण वारो, रब जे प्यारनि जा मोहब्बत जा दर्स ॾियण वारो हज़रत साईं मोहम्मद अमीन रहमतुल्लाह तआला अलैह। उहे बि हुजनि, उहे बि लथा, ॿियो बि को आलम जो आलम ज़िंदा हाथ जी ॻाल्हि जी शाइरी ॾींदो। हीअं जो जीप बीठी ईअं माण्हू डुकंदा आया, ईअं माण्हू डुकंदा आया, ईअं मख़लूक जीप खे रकोड़े गई। हीअ जो मशहूरु वारो साईं जीप मां लथो, जीअं सिज उभरंदो आहे, अल्लाह जो कसम आहे, ख़ुदा जो घर आहे, हीअं लथा त सूरत ॾिसी सभु कंहिंजे बात में निकितो सुभाणे अल्लाह सुभाणे ये लफ्ज़ लेता मां को ॿुधो न साईं मोहम्मद अमीन बिठान में साहब आदम साईं बादशाह लथा लही मस्जिद में हलिया विया, स्टेज ते हलिया विया, माण्हू खे कठ लॻा विया, ख़लक डुकंदी वई हुयूं। साईं मोहम्मद अमीन उन आलम खे चए पियो अल्लाह वारनि जा चेहरा ईअं थींदा। सुभान अल्लाह शायदि हुजनि अल्लाह वारनि जा चेहरा ईअं थींदा थी। मां मुशरिकान था फरमाइनि त रब करीम पंहिंजे तौहीद जो, पंहिंजे इस्लाम जो शाहिद गवाह जेके बणाया आहिनि, हिकु अंबिया सॻोड़ा आहिनि, ॿिया औला सॻोड़ा आहिनि, इहे अल्लाह जे हिन जा शाहिद आहिनि। अल्लाह फरमायो क़द जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम, ए काफ़िरो मां पंहिंजे इस्लाम जो दलील पंहिंजे मिठे महबूब खे करे मोकिलियो आहे। पंहिंजे हबीब खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मां पंहिंजे इस्लाम जो दलील करे मोकिलियो आहे। जेकर तव्हां रुगो पंहिंजे महबूब खे ॾिसो त हक़ानियत तव्हांखे बदिली थी पवंदी। सुभान अल्लाह। तॾहिं सरकार दलील फरमायो हो त ओ काफ़िरो मुंहिंजे नबूवत जो इनकार करण वारो, मुंहिंजे रिसालत जो इनकार करण वारो, ला उम्र कहनहुम पंहिंजी पहिरीं उम्र ॾिसो, नबूवत सॼी ॾिसो, ॾींहुं ॾिसो, राति ॾिसो, जॾहिं हुन में बि तव्हांखे सच जा दरवाज़ा नज़र अचनि, हक़ जा दरवाज़ा नज़र अचनि, रब जा दरवाज़ा नज़र अचनि, त पोइ वञो त रब जो रसूल वञे। सुभान अल्लाह। बिरादरान इस्लाम, हक़ीक़त इहा त रब करीम जे दोस्तनि जो मुंहुं मुबारक ॾिसण सां बि बतियूं रोशन थियूं। सुभान अल्लाह। हे बसि ई वेठा थी हाणे नकोट डाकोट फ़क़ीर आहिनि दरगाह में ईंदा, पहिरीं ॾांहुं मेहरनामो मस्तोई जेको थुल्हो डिघो ताक़तवर हीअं छेड़े खे झले बीहंदो, माण्हुनि खे चवंदो खलल आहियो सुठण खां पोइ जे हिन जे कन जी पापड़ी ज़मीन ते लॻे त मेहरनामो उॾाईंदुसि, हिकिड़े हथ में खणी बीहंदो, एॾी ताक़त माण्हू जी खल लाहींदा, पर कन जी पापड़ी ज़मीन सां न लॻंदी। इहा सरकशगी ते ईंदा, चोरनि जी नानड़ी, नमाज़ खां बेख़बर, दीन खां बेख़बर, जॾहिं मशहूरु वारिस जा जलवा थिया, एॾा ई मञणु थियो, उन्हनि खे दीन जी ख़बर पई, उन्हनि खे मदीने जो सन यादि पियो, उन्हनि खे रब यादि पियो, उन्हनि खे मस्जिद जा पद यादि पिया। पोइ हिन खे बि चयो अड़े तुंहिंजी गफ़लत में उमिरि गुज़रे थी, तूं बि सिख हल। चयईं हाणे साईं कचनि भॻल घड़नि खे बि घर कना पवंदा आहिनि छा? हिकिड़ो जवाबु थींदो आहे सुहिणो इनकार, हिकिड़ो थींदो थी ढंगो इनकार। तॾहिं मां चयोमांइ त यादि रख, जिस्म जा डॉक्टर हूंदा, जिस्म जे इलाज करण वारा हूंदा, अड़े बीमार दिल जेका ख़ुदा जे राह जी बीमार दिल आहे, उहा दिल जेका रब जे राह में मुई पई आहे, उहा दिल जी बीमारी, उहा दिल जी उद, उहा दिल जी कट, इहे कढण वारा थी रब जा दोस्त। निगाह वली में वो तासीर देखी, बदलती हज़ारों की तकदीर देखी, हाणे या ॻाल्हि मशहूरु
थींदा मांजा सुना ॻाल्हियूं घणी मुंहिंजे मुर्शिद कामिल फरमायो त औलिया सगोरनि जी मोहब्बत औलिया सगोरनि जी ज़ियारत उन्हनि जी सोहबत इस्लाम खे बरक़रार रखंदी सुभान अल्लाह इस्लाम रब करीम जे दोस्तनि जो पांधेड़ी हुजे सोहबत करण वारो हुजे गुनाहगार थींदो गुनाह मां निकिरी नेकोकार थींदो मुल्हिद न थींदो ज़ाहिर न थींदो छो त हो बि इराद रखी इरादे सां ॾिसंदो जो आहे पूरे ठिकाणे अची वेंदो इन्हनि जी सोहबत इस्लाम खे बरक़रार रखंदी आहे जेतिरो पुॼे मुंहिंजा साईं जा फरमाइनि इन्हनि जी तारीफ़ कर इहे इस्लाम जा दलील आहिनि इन्हनि खे तूं मज़बूत कर पोइ फरमायूं त वलीअनि सगोरनि जा मक़बरा बेहिश्त जा टुकड़ा सुभान अल्लाह भी घट था क्यों सुभान अल्लाह ये थी भैया अभी ये तो लगो पे मां पे हाथ टाइम खड़ा तो बेटो सुभान अल्लाह वही क्यों सब सुभान अल्लाह वो कई माना सीधी तरह साईं अजीम के साईं अकबर के सभी साईं के बुलाया तो बाबा अञा आवाम मां के पसंद करे सुभान अल्लाह ये साईं को आवाम बेजार लगो पे मां का जे करे पीस के दो पे पता मुझे करे पीस के दो पर इन को पूछ दो चंदा से असा एला मकबूल आयो तो गाल न पूछ जाते काटे असा जाता लगा पे तो हाने हिनन के दिल में भले न सकता पड़े होजे पर मां के बता सुभान अल्लाह को सुभान अल्लाह के भगवान पसंद आए सुभान अल्लाह सुभान अल्लाह वली हयाती कचहरी जो मोर अल्लाह से शफीक रहमान साईं ने कचहरी में सामे हदायत दिल ते इंसान कदा बार उतार वेयो एड़ो मिठड़ो लॻो एड़ो मज़ेदार लॻो हीअ जो ॻाल्हि करो न खिल में पूरो अल्लाह से हयाती दे अल्लाह दुआ करें अब अच्छा तो माइन त अल्लाह जे वली जा मक़बरा बेस्तिया ये देखे तो याद ही कोने सुभान अल्लाह अब बेश्त जा टुकड़ा वली सबक पकोगे तो कोप दे लो सुभान अल्लाह बता दे ये तो मदीने में साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उहे मुर्शिद जेके हित रब के राज़ी करे विया असां हित पेट राज़ी क्या वडेरा राज़ी क्या दुनिया वाला राज़ी क्या घर राज़ी क्या ज़ालू राज़ी कयूं बच्चा राज़ी कया पर नफ्स राज़ी कयो पंहिंजी मर्ज़ी राज़ी कई हुननि हर मोड़ ते हर जाइ ते अल्लाह के महबूब के राज़ी सुभान अल्लाह उन्हनि जे इम्तिहान ॾिना असां ॾेई न सघंदासीं बेशक सुभान अल्लाह पोइ लगी हरी जे मां हकीम आहियां असांखे जो माण्हू हुन जे सर के पेरे था पवनि असां पाण खे छा था सम्झाए अरे खपे करो सुभान अल्लाह हा अने दिली दूर बाशद सुभान अल्लाह मदीने जे सोने जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं नेकोकार माण्हू क़ब्र में रखंदा आहिनि त उनखां पुछा ॻाछा शुरू थींदी आहे हाणे मूंखे ॾस जेके माण्हू चवंदा त भित जे पहिरियों ख़बर अथसि ऐं क़ब्र जी घणी मिटी 5-6 फुट मथे आहे इन जा जेको हवाल ॿुधाए इन तूं जेके ॻाल्हियूं ॿुधाए कंहिंजी ॻोल्ही कई कंहिंजी ॻोल्ही उन्हनि जा सुवाल ॿुधाए अञा इल्मु ग़ैब ॿियो थींदो आहे छा पाण फरमायूं त जेको बि मुंहिंजे इल्म ते तानो करे थो उहो मां ईज़ा ॾे थो सुभान अल्लाह मुंहिंजे इल्म ते मुनाफ़िक़ तानो कयो तानो करे मां ईज़ा ॾिना अल्लाह क़ुरान में फरमायो जेको अल्लाह ते रसूल खे ईज़ा ॾिनो रब जे मथे लानत सुभान अल्लाह असां उहे ॻाल्हि कंदा आहियूं उहे हदीस बयान कंदा आहियूं जंहिंमें मदीने जे साईं जो ग़ैब जो इल्म हीअं चिमके रात जो अरबे मुहर्रम हराम हज़रत सैयदना उमर फारूक जो यौम शहादत सुभान अल्लाह कहजो तदरा सुभान अल्लाह हज़रत उमर साईं जो इहो वाहिद साबिया जंहिंजे लाइ मदीने जे साईं दुआ घुरी त रब उमर बिन खिताब मांखे ॾे
इज्जत करे तो क्या जब दिया वो इज्जत कीअं मिली वो अभी मदीने जे साईं बयान फरमाया साईं जो खिलाफत जो दौर पड़ो ये इस्लाम के नाफिज कयो जहिड़ो पंजे मथां तहिड़ो ॿियनि जे मथां तहिड़ो मुल्क में हक़ा के हिकिड़े दफ़े मदीने शरीफ़ में इहा धरती धुधी पर जो लकड़नि जे त चुप कर ज़मीन मां तो इंसाफ़ न कयो हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे जंहिं महिल पाण फरमायूं त अलाह सां इस्लाम खे उमर सां इज़त ॾे मदीने जा सोना साईं था फरमाइनि त सलात त पढ़ाई थो तमामु पढ़ो सलात मां जैसे किताब तो जाए क्या मतलब किया न वो असली क्या मतलब ये तो कहीं कुछ नहीं करते हैं उसी वस्तु चला क्या मतलब की गई असली क्या मतलब वो आना न थिया वो आकर थींदी अलाए कर थींदी अलाए छा थींदो उत्तम जो खबर भी आही ने मां मदीने जे साईं दसो कि ला खड़े सुभान अल्लाह एक दिन के बाद हो हां हाणे ये हदीस शरीफ ॿुधाए मत हां रोटी का बता के करायो पानी का कद खाए मन जो आका गैब जे इल्म रखण वारो महबूब खातमुन नबीन फरमाए थो त क़यामत जे ॾींहुं हिकिड़ो आवाज़ ॾियण वारो ॾींदो सुभान अल्लाह ॾिसे ॾींदो ॿुधे ॾींदो फरमाए थो आवाज़ कहिड़ो ॾींदो त उमर फारूक किथे आहे क़यामत में सभु जे त ॾाढो ॾुखियो आहे क़यामत में हिसाब जो सभु थींदो क़यामत में ज़िंदगी जे लम्हे लम्हे जो सभु थींदो सेकंड सेकंड जो सभु थींदो पाण फरमायो त असां हिसाब जोड़ण फांसी में असां त नमाज़ में नथा पढ़ूं असां जॾहिं सवलो सस्तो नुस्ख़ो मदीने जे साईं सलाह सां ॾिनो आहे महबूब खे उमत प्यारी आहे पाण फरमायो त 5 वक़्त नमाज़ पढ़ंदे गुनाह धोपंदा वेंदई धोपंदा पढ़ंदो न सभई सॼो हथ में पूरो न मसीह जो अला बददारा याले पंजे वक़्त नमाज़ पढ़ंदो न इंशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मालिक फरमाइंदो उमर फारूक किथे आ मुराद तकड़ो आवे ओ हज़रत उमर फारूक के खड़ी सरकार रब करीम के बारगाह में पेश करदा मदीने जो सोनो घोड़सला फरमाए थो त उनके छा फरमायो वेंदो रब जे तरफ़ अल्लाह ताला फरमाईंदुसि मरहबा मरहबा सुभान अल्लाह हाणे मां आयुसि तोड़े मींहुं वसे पियो रोड भेगा पिया रस्तो न हो त जमायत मरहबा मरहबा कॾहिं भेट मशूरा सॼा नाला हिते उतर भेड़ा नाला क्या है बस नाले चंगा अल्लाह ने शुरू करी नाला मारे साईं नाले चंगो साईं ओ मागे तो हथ में वठी एते पर खर्च लगो पियो नहीं मट कयो उते मानियो खारायो या मरहबा आई ना मरहबा मरहबा हिते में आयो तो अने मरहबा करी दी दिया और क़यामत में जो मरहबा ते मागे जा कबे सुभान अल्लाह मरहबा मरहबा थींदी ओ अल्लाह ताला फरमाईंदुसि त हे अमाल नामो थी तुंहिंजो हे तुंहिंजे ज़िंदगी जो हिसाब किताब वठ पढ़े त बि ठीकु आहे जे न पढ़े त बि ठीकु आहे सुभान अल्लाह जे न त ॿियनि खे फरमायो वेंदो त वठ सुभान अल्लाह तूं पंहिंजे अमाल नामे ॾिसण जे लाइ पंहिंजे हिसाब करण जे लाइ पंहिंजे फ़ैसिले करण जे लाइ काज़ी मुफ्ती तूं हाणे काफ़ी आहे ॾिस त छा छा ज़िंदगी में किनो करे आयो आहे सुभान अल्लाह अल्लाह तुम्हारे फारूक खे न फरमाईंदा साईं जे गुलामनि जा वाक़ियात पढ़ साईं जे गुलामनि जा वाक़ियात ॿुध जेकॾहिं अॼु जे कामिल मुर्शिदनि जा मुरीद अड़े अलाए काई पीढ़ी आहे नथा फिरनि उन्हनि जा त जेको काइनात जो मुर्शिद आहे उन जा मुरीद कीअं फिरंदा
जेके ॿियनि खे हिदायत ॾेई छॾनि ॿियनि जे ईमान जूं पतियूं रोशन कर अरे उन्हनि जे ईमान ते हमला कया वञनि तूं वरी यकीन करे नाम वठे हे अमाल नामो पढ़े तभी ठीक न पढ़े तभी ठीक अल्लाह ताला फरमाए उसका असरा तमाम के बात फरमाए चलो अल्लाह केड़ा साईं जा कम आहिनि एॾो तरफ़ खे प्यारो थी वियो आहे जो अल्लाह से फरमाए सर अमाल नामो पढ़े न पढ़े असरा के बात फरमाए चलो सुभान अल्लाह फमन ज़ुहज़िहा अनिन नार वउदखिलल जन्नत फ़क़द फाज़ बाज बचे जन्नत में वञे अल्लाह फरमाए तो कामयाबी आजी सुभान अल्लाह ओ हाणे अॻिते ॿुधाए जंहिंजे मां अचां पियो जंहिं ॻाल्हि ते मदीने जा साईं फरमाइनि त पोइ इस्लाम अॻिते ईंदो नमाज पढ़ंदे नमाज ते कमी ॾेई ज़कात ॾींदे इहा कमी ॾेई पंज ई वक़्त मस्जिद में नमाज पढ़ंदे मस्जिदूं अशर जे मैदान में ॻोल्हींदे काबतुल्लाह शरीफ़ जूं सियारतूं कंदे काबो अशर जे मैदान में ॻोल्हींदी हर शइ कम ईंदी त पोइ मदीने जे साईं सां नफ़रत कंदे पोइ छॾे ॾींदी काबतुल्लाह शरीफ़ मिलंदो सरकार खे अशर जे मैदान में फरमाईंदे रब जा घर कंहिंखे न ॻोल्हे चवंदो साईं जेके पधरा करे लक लताड़े पहाड़ कपी मुंहिंजी ज़ियारत करण आया अॼु उन्हनि खे ॻोल्हे रब खां बख़्शराया पाण फरमायो काबा तूं पंहिंजे ज़ियारत वारनि खे ॻोल्ह मां पंहिंजी गुनाहगार उम्मत खे वेठो ॻोल्हियां सुभान अल्लाह इस्लाम जे लाइ मदीने जा साईं फरमाइनि इस्लाम जी असांखे गिनती कान्हे इस्लाम जो असांखे ख़्याल कोन्हे इहो इस्लाम सरकार फरमाइनि था रब फरमाईंदुसि त ए दीन इस्लाम तोखे मां पंहिंजे नाले मुबारक सलाम नालो ॾिनो आहे अॼु तुंहिंजे करे माण्हुनि खे जन्नत ॾींदुसि अॼु तुंहिंजे करे माण्हुनि खे दोज़ख में विझंदुसि सुभान अल्लाह इस्लाम केरी सरकार जी ॻाल्हि सची आहे पाण फरमाइनि था इस्लाम अॻिते ईंदो पोइ ऐं अल्लाह ताला खे छा अर्ज़ु कयो अल्लाह ताला खे अर्ज़ु कयो हे रब हे तुंहिंजे महबूब ख़ातमुन नबीन जो असहाबी उमर इन मूंखे दुनिया में इज़त ॾियारी इन मूंखे दुनिया में इज़त ॾियारी अॼु क़यामत जे तकलीफ़ में हिनखे इज़त अता फरमा इस्लाम मदीने जा साईं फरमाइनि त नूर जी दाती रब घुराइजो ऐं ॿ रेशमी नूरानी बेहिश्ती जन्नती जुब्बा रब घुराइंदो जो हिकिड़ो जुब्बो हज़रत उमर ख़ैरात करे त सॼे हशर जा मैदान जा माण्हू पाईंदो ए पाए बेइज्जत वेंदो 70,000 मलाक साईं जे नूरानी दाती सां हलंदा जंहिंखे दर्शन गर्दी करे मस्जिद में शेख कयो इस्लाम में पहिरियों दर्शन गर्दी जो वाक़ियो आहे हज़रत सैयदना उमर फारूक जी शादी जेको कयो वञे ऐं जॾहिं इहो निभाॻो मजूसी असांखे मारियो पाण पुछा कयूं त मूंखे धक कंहिं आहे चयोसि मजूसी हो फरमायो शुक्र आहे जो कंहिं मुस्लमान मूंखे अरे उन्हनि जो बि आहे अरे हे बि आहे हज़रत शहीद मखदूम बिलावल साईं जी बि आहे हाणे पूरो था चओ सभु खे हाणे तव्हांखे शहादत ते रोशनी उलमा विझी ॾींदा हे सभु ॻाल्हियूं तोखे ॿुधाईंदा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो जॾहिं में कम न थियनि जॾहिं में अड़जी पए अल्लाह ताला जे दर खे पधरा कयो चङो जो मूंखे वरी ॻाल्हि यादि आई आहे पूरी कंदुसि महिरबानी वरी वीडियो त मूंखे न सॾाए सॾाए त मुंहिंजे लाइ टाइम वॾो रखसि महिरबानी उन्हनि खे मिला किथे तव्हांजी तकलीफ़ थी हुई ऐलान कंदासीं केसरी अल्लाह जो ॿुधंदो आहे तव्हांजो नालो छो था चओ अल्लाह जो नालो अल्लाह ॿुधंदो आहे अल्लाह फरमायो आहे दुआ ख़ुदा खे मां क़बूल कंदुसि आहे न ॿुधो हज़रत मूसा अलैहिस्सलाम लिखिया हज़रत मूसा अलैहिस्सलाम गुज़रिया ॾिठो त हिकिड़ो माण्हू आहे एॾी त आजिज़ी सां एॾी त ख़ुशीअत सां
अल्लाह दुआ तो घुरे कहिड़ो बि सुवाल करे थो रोए थो दुआ घुरे थो पर क़बूलियत जो नूर नथो अचे नबी ॾिसण वारो नबी जूं अखियूं नूरी अखियूं नूरानी अखियूं अल्लाह ताला खे अर्ज़ कई मालिक क़बूलियत जो नूर नथो लाहींसि हेॾी वॾी दुआ तो घुरे रोई दुआ तो घुरे अल्लाह फरमायो त महबूब नबी हिन जो हराम खाधो हे हद तक खड़ी मुझे का शादी में खेल गया कभी ना फिर करवाया कबूल न करवास हाले मुला मौलवी भी दिसन मां पीर पाण के दिसा ॿिया माण्हू बि ॾिसनि असां पंहिंजे अखियुनि जा कम ॾिसूं असां पंहिंजे कननि जा कम ॾिसूं असां पंहिंजे ज़बान जा कम ॾिसूं असां पंहिंजा अमाल ॾिसूं पोइ असां तौर कयूं त छा असांजे वजूद में असांजे अमाल में असांजे कमनि में जे हराम काॾो आहे त दुआ काॾो खपे ऐं हो वरी कहिड़ा आहिनि अलाह से फरमाए थो त अहिड़ो मूंखे राज़ी कयो अथऊं लाल भले मेरा हुननि से कपड़ा भले पुराना हुननि से कई माइट ने भक्सा वञे वे हुननि से पर मूंखे अहिड़ो राज़ी कयो अथई जे चए रब मींहुं वसाए त कंकर मोकिले मींहुं वसाए ॾियां इन्हनि खे दुआ कंदा आहियूं इन्हनि ते वेंदा आहियूं क़यामत ताईं इन्हनि जा रोज़ा आबाद आहिनि ज़ाहिर हाथ बि आबाद आहिनि पुट घुरियासीं त पुट मिलिया बीमार खे शफ़ा घुरीसीं त शफ़ा मिली छा न घुरंदासीं छा न मिलियो आहे पर घुरंदो कर त रब करीम घुरंदो कर रब जी मोहबत घुरंदो कर इंशाअल्लाह ताला मींहुं जा मेरा बाप दा हाणे एक जगह में दुआ करो और दुआ करो दुआ से शफी करा करो सब अल्लाह ताला सही असांजे दुआ कजो औलाद ॾियो औलाद